चाहींदा त शहर जा माण्हू जेके आहिनि उहे हिते अचनि जा छा मसइलो आहे हिननि जी जेका सर्विस आहे उहा भली आहे सर्विस भली अथनि हिन जे शहर में तव्हां हिते अचो वञो था तव्हांखे ख़बर हूंदी बहितरीनु कमु अथनि न माण्हुनि खे सजेशन कंदा त माण्हू भले हिते अचनि रेट हिननि जा कीअं रेट सही अथनि तव्हांजे हिसाब सां हिन दौर जे हिसाब सां त भई हीअ असां इंट्रो वरितोसीं भाउ खां त ॿुधाए थो त बिल्कुलु हिन जी जेका सर्विस आहे उहा बहितरीनु आहे हिन ॿिया बि दोस्त वेठा आहिनि हिननि खां यारनि खां पुछूं था भाउ छा हाल आहे तबियत सही आहे भाउ ॿुधाइजो त कैफ़े सजाद तव्हांखे कीअं लॻो हिन जी जेका सर्विस आहे उहा कीअं तव्हांजे पंहिंजे शहर नसीराबाद में अहिड़ो रेस्टोरेंट खुलियो आहे इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे अगरि महिमान ताईं अचे थो त हुनखे वेहण लाइ सफ़ा बहितरीनु जॻह आहे इस्लामाबाद खां त असां पाण हिते न त ॾिसंदा हुआसीं कंहिं किने सिने होटल ते वेठा हूंदा हुआसीं कुंड पासो वठी मच्छरनि जो ढेर हूंदो हुयो पर हाणे साईं हिननि रेस्टोरेंट खोलियो हा थींदो आहिस्ते आहिस्ते रेट बि जेको आहे एडजस्ट थी वेंदो त हिननि जो जेको मेन्यू आहे मेन्यू ॾिसूं था मेन्यू में हिननि वटि जेको साईं हर शइ मां मेन्यू तव्हांखे ॾेखारियां थो त हिननि जो मेन्यू जेको आहे हर शइ पई आहे मेन्यू में ऐं रेट जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि रेट जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि तव्हां रेट ॾिसी सघो पिरोस वग़ैरह आहे सैंडविचिस आहिनि बारबेक्यू आहे रोल वग़ैरह आहिनि हे रेट जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि हिन में त हे राइस एंड चाइनीज़ फूड आहे रेट बि तव्हां ॾिसी था सघो पास्ता चिकन सिक्स जेको जेको मौजूदु आहे पिज़्ज़ा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि सी फूड चपाती आहिनि पराठा आइस्क्रीम